जी बिल्कुलु असां मौजूदु आहियूं सिंध सेक्रेटेरिएट में। अॼु सिंध सेक्रेटेरिएट में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ऐं हुकूमत पारां जोड़ियल कमेटी जी अॼु मीटिंग हुई। अॼु मीटिंग में जेके मुतालबा रखिया विया सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां जेके मुतालबा रखिया विया उन बाबति अॼु मीटिंग थी आहे। असां सां मौजूदु आहिनि हाजी अशरफ ख़ासकेली सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा अॻवान आहिनि। असां हिननि सां ॻाल्हाईंदासीं त अॼु छा थियो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा मुतालबा जेके हिननि रखिया हुआ उन्हनि मां कहिड़ा मुतालबा तस्लीम कया विया आहिनि। जी हाजी साहब, अॼु कहिड़ा मुतालबा तव्हांजा तस्लीम कया विया आहिनि ऐं टोटल केतिरा मुतालबा हुआ? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप ऐं सिंध गवर्नमेंट जी टीम उन सां अॼु तक़रीबन 4 कलाक मीटिंग हली। इश्यूज़ अहिड़ा आहिनि जेके टाइम वठनि था, वॾी डिस्कस थिए थी उन ते सपोर्टिंग मटीरियल उन में ॿियनि सूबनि जा बि जेके टर्म्स कंडीशन उहे इन्वॉल्व थियनि था, जंहिंजे करे 2 इशू त अॼु क्लियर तय थी विया हलिया त ग्रुप इंश्योरेंस ऐं मैनुअल फंड उन ते असां ॿई धुरियूं गवर्नमेंट ऐं सी जी लीडरशिप मुतफ़िक़ थी वई बलोचिस्तान पैटर्न ते, ऐं उहो ड्राफ्ट कैबिनेट खे वेंदो, इहो फाइनल थी वियो। हाणे जेको पोइ मीटिंग में जेको 1.5 लाख DRA ते हुयो उन ते मुख़्तलिफ़ प्रोपोज़ल हुया। असांजो प्रोपोज़ल क्लियर फर्स्ट डे खां हुयो त ग्रेड 1 खां 22 ताईं 50% ॾियो। गवर्नमेंट खे छोटा छोटा प्रोपोज़ल ॾिना, पर उहो 1.5 लाख अॼु उहो ख़तमु थियो आहे। उन ते गवर्नमेंट जी टीम DRA ते मुतफ़िक़ थी वई आहे। उन जे लाइ असांखे 2 ऑप्शन ॾिना विया आहिनि सी जी लीडरशिप खे त तव्हां बलोचिस्तान पंजाब या फेडरल गवर्नमेंट उन जी जेके टर्म्स कंडीशन ते DRA मिलियो आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही मां असांखे ऑप्शन ॾिनो वियो आहे त तव्हां जंहिंखे चॉइस कयो। उन लाइ असां टाइम घुरियो आहे त असां नोटिफिकेशन वरितियूं, असां थोरो पंहिंजो होमवर्क करे वठंदासीं त DRA ते सिंध गवर्नमेंट राज़ी थी आहे, पर उहो ॾींदी इस्लामाबाद माना वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तर्ज़ अमल ते या पंजाब जो तर्ज़ अमल, इहो डिसाइड असां कंदासीं। ऐं उहा मीटिंग वरी थर्सडे ते फिनांस में रखियल आहे ऐं उहे सभु शयूं खणी ऐं 28 तारीख़ कमिंग ट्यूसडे ते मीटिंग में सॼो ड्राफ्ट फाइनल थींदो, जंहिं ते सभई धुरियूं साइन कंदियूं, उहो कैबिनेट हलियो वेंदो। अच्छा, अॻी जेका मीटिंग आहे उहा कॾहिं आहे? छा तव्हां सम्झो था त अॻी मीटिंग में जेके रहियल मुतालबा आहिनि उहे मंज़ूर थींदा? ॾिसो, रहियल मुतालबनि में पेंशन जा जेके नोटिफिकेशन रुकिया विया, मुअतल कया विया आहिनि, उहो त डिसाइडेड आहे त कैबिनेट जे मिनट्स में बि क्लियर आहे त नेक्स्ट मीटिंग जेका कैबिनेट थींदी उन में विथड्रा थी वेंदा, उहो उन ते करे छॾींदा। बाक़ी 3 इशूज़ आहे जंहिं ते असां जो मेजर इशू जेको हुयो उहो DRA जो, जंहिं ते अॼु गवर्नमेंट जी पेशरफ़्त इहा थी आहे या प्रोग्रेस आहे त वफ़ाक़ ऐं पंजाब जी तर्ज़ ते उहे राज़ी थिया आहिनि। 2 नोटिफिकेशन उन्हनि असांखे ॾिना आहिनि त हिननि जा टर्म्स कंडीशन ॾिसो, असां उन ते होमवर्क करे असां पंहिंजी रिटन में थर्सडे ॾेई छॾींदासीं ऐं 28 तारीख़ वरी असां गवर्नमेंट सां वेहंदासीं। लामाल गवर्नमेंट वटि रस्तो आहे त गवर्नमेंट मसइला हल करण तरफ़ वञे थी ऐं कंदी, न त ऑप्शन त ओपन आहे न, रोड रस्ते ते त सी जो ऑप्शन ओपन आहे, उन ते कॾहिं बि असां पोइते कोन थियूं। असांजो एम इहो आहे असां सिंध जे मुलाज़िमनि जा मसइला हल कराए उन्हनि खे रिज़ल्ट वठी ॾियूं, जंहिं ते असांजी टीम तव्हांजे साम्हूं आहे ऐं असां इन खे पेशरफ़्त सम्झूं था। उन जे करे 28 तारीख़। अच्छा, सोशल मीडिया ते तव्हां ते तनक़ीद थींदे नज़र अचे थी त तव्हां जेको आहे सो मैनेज थी विया आहियो, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, त अहिड़नि मुलाज़िमनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? 6.5 लख मुलाज़िम जो केस सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप विड़ी रही आहे। उन में जेकॾहिं नेगेटिव माइंड को 30 40 50 माण्हू आहिनि, उन्हनि जे सर्टिफिकेट जी ज़रूरत कोन्हे। लीडरशिप तव्हांजे साम्हूं आहे। जॾहिं लीडर आहियूं त माण्हू अलाह मां बि राज़ी कोन्हनि, असांजो ज़मीर मुतमिन आहे, असांखे उन्हनि खे जवाबु ॾियण जी ज़रूरत कोन्हे। उन्हनि खे जवाबु ॾियूं था पिया हिन सूरत में त ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड उहो कीअं थो मिले पियो, DRA कहिड़ी सूरत में कीअं मिलंदो, पेंशन जा नोटिफिकेशन जेके रिफॉर्म जंहिंखे मुआशी क़तल उहे रुकिजी विया। ऐं इहे माण्हू में बि कंहिं सियासी माण्हू जी वंगा रहंदा हुजनि जो सी जो वेट वॾो ठही वियो आहे। इहे सभु धुरियूं पार्टियूं सभु पोइते थी वियूं आहिनि। थी सघे थो उन्हनि जी वंगार वहनि, उन्हनि ते ॻाल्हाइण मां फुज़ूल थो सम्झां, न वरी उन नेगेटिव माण्हू लाइ असां टाइम आहे त उन्हनि खे रिप्लाई ॾियूं। हा जी बिल्कुलु, तव्हां हाजी अशरफ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त एम्प्लॉइज़ जे हक़नि लाइ जेके अॼु मुतालबा रखिया विया उन्हनि मां कुझु मंज़ूर कया विया आहिनि ऐं ईंदड़ मीटिंग में जेके मुतालबा रखिया विया आहिनि उन्हनि ते होमवर्क करे ऐं उन बाबति बि जेके उहे मसइला हल कराया वेंदा। ऐं ही जेके एम्प्लॉइज़ आहिनि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि, सिंध हुकूमत में जेके एम्प्लॉइज़ आहिनि, उन्हनि जा मसइला हल करण लाइ हिननि वटि जेके हिन वक़्तु डायलॉग ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिले जे तहत जेका हिननि जा मसइला हल थियनि पिया, न त हिननि वटि ॿी सूरत में एहतिजाज जो जेको आहे उहो रस्तो उहो हमेशह खुलियल आहे। जी।